मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं असांजे ॻोठ में हिकु ज़मीनदार आहे, जॾहिं बि उन जी सारनि जो फ़सुलु तयारु थींदो आहे त हारनि खे चवंदो आहे त मुंहिंजो 320 मण खपे मूंखे। अगरि जेकॾहिं 250 मण लहंदो आहे त हारनि जा 35 मण कटींदो आहे। उहो अमल कीअं आहे? बिल्कुलु बदमाश जेको आहे इहो ज़मीनदार आहे, गुंडो आहे, गुंडो हिकिड़े क़िस्म जो। ज़ालिम खे इहा ख़बर नथी पवे त हे जेको फ़सुलु लहंदो आहे हे हारी भला छा कैलकुलेट करे ॿुधाईंदो आहे तुंहिंजो एतिरो लहंदो, हे त अलाह जे इल्म में आहे। 28 300 मण बि लही सघे थो, 28 350 मण बि लही सघे थो, 28 400 मण बि लही सघे थो, 28 200 मण बि लही सघे थो। बाक़ी इहा डीलिंग करणु हारी सां त 350 खपे, घटि थींदो मां तुंहिंजा 35 मण कटींदुमि। मां चवंदो जंहिं इलाइक़े में इहो बोतर आहे न, इन खे हेॾे वठी अचोसि, बी सेक्शन थाणे में मां अंदरि ॾींदोमांसि। हे हारियुनि सां ज़ुल्म लॻो पियो आहे। हे त एॾो चङी तरह जेको हितां जा पुलिस वारा सभु सख़्तु आहिनि, अहिड़ो सुख करायूंसि, हे बिल्कुलु ज़ुल्म आहे साईं। हे 35 मण अगरि खणंदो न कंहिं बि हारी जा, इहो हराम खाईंदो, हराम पाण बि खाईंदो, पंहिंजे औलाद खे बि खाराईंदो, घरवारी बि नाफ़रमान थींदसि, पुट बि नाफ़रमान थींदसि, ऐं ख़ुदि पाण जॾहिं मरंदो न, क़यामत ॾींहुं जेतिरा 35 मण जेको आहे खयां अथई न हारनि जा, क़यामत ॾींहुं ॻिची खां जेको आहे हिनखे फ़रिश्ता वठंदा ऐं बीहारींदसि, सभिनी 35 मणनि जो हिसाबु ॾे ऐं पोइ जो आहे अॻिते एंट्री कर। पर उहो माल खाइणु अल्लाह बिल्कुलु माफ़ु न कंदो आहे। आख़िरी हदीस पेश कयां बयान खां लांदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कयो हिकिड़े बंदे, या रसूल अल्लाह शहीद जे बारे में छा हुकुम आहे? त अल्लाह जे नबी ख़ामोशी इख़्तियार कई। अल्लाह जे नबी फरमायो उन जे लाइ जन्नत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं फरमायो, उहो साहबी अॻिते हलियो वियो। अल्लाह जे नबी जे मथां वही आई। अल्लाह जे नबी ने सर हे पुटु हेॾे हेॾे सर कयईंसि। अल्लाह जे नबी फरमायो अल्लाह ताला हिन टाइम मुंहिंजे मथां वही कई आहे। अल्लाह ताला फरमाए थो शहीद जे लाइ जन्नत आहे, हिकिड़ी शइ माफ़ बिल्कुलु बि मां अल्लाह नाया कंदो, उहा कहिड़ी आहे? इल्लत दैन, मां अल्लाह कर्ज़ पराई मिल्कियत माफ़ नाया कंदो, भले शहीद छो न हुजे। नबी सां गॾु जिहाद में एंट्री छो न कई हुजे? नबी सां गॾु जिहाद में हलियो हुजे। अगरि कंहिंजी हिकिड़ी पाई खईं हिकिड़ो धर्म खयो अथई न, अल्लाह ताला फरमाए बिल्कुलु बि माफ़ न आहे। मतां ईअं सम्झो नबी सां गॾु आहे, नबी पाण आदिल आहे, अल्लाह पाण आदिल आहे, पर अल्लाह ताला हिकिड़ी कंहिंजी पाई, हिकिड़ो कंहिंजो रुपयो ख़ुदा बिल्कुलु बि माफ़ न आहे कंदो। इहो हिकिड़ो रुपयो क़यामत ॾींहं खे अदा करिणो पवंदो शहीद खे, या 2 धर्म अदा करिणा पवंदा, पोइ इहो शहीद जेको आहे जन्नत जी तरफ़ एंट्री कंदो। अगरि जेकॾहिं इहो हिसाबु न ॾेई सघियो, इहो शहीद क़यामत ॾींहुं फाथल हूंदो, भले नबी सां गॾु जिहाद में छो न हलियो हुजे। नबी जो मक़ाम किथे? जिहाद में हलणु केॾो वॾो मक़ाम। ऐं मुजीब रहमान जे पोयां निमाज़ पढ़णु ऐं माल खाइणु कहिड़ी मुंहिंजी फज़ीलत आहे। नबी सां गॾु आहे, अल्लाह माफ़ु नथो करे। जेकॾहिं असांजे ज़माने में मुंहिंजे पोयां कोई निमाज़ पढ़ी करे माल हणंदो वठे, चए साईं जुमे जी निमाज़ पढ़ंदुमि, अल्लाह ताला माफ़ु कंदो। हे शैतान तव्हांखे पटी पियो पढ़ाए, शैतान तव्हांखे गुमराह करण जी कोशिशि करे पियो। अल्लाह ताला हिकिड़ो रुपयो बि माफ़ु न कंदो, चाहे भले तव्हां कंहिं बि बंदे जो खाधो आहे। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए।